अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां संजा सैयद रांदि जी ख़बरुनि में अवां खे भली कार संदासीं। अवां खे ॿुधाईंदा हलूं त क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म चयो आहे त औरत जे इल्ज़ाम जो मामलो अदालत में आहे, जंहिंजो जल्द में फ़ैसिलो थी वेंदो। फ़िलहाल इन ते बहस नथो करे सघिजे। वर्चुअल प्रेस कॉन्फ्रेंस में बाबर आज़म चयो आहे त संदसि सिलेक्शन जे मामले ते हिन वक़्तु ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। मुंहिंजी सिलेक्शन हवाले सां इख़्तिलाफ़ आहिनि। सम्झां थो त सिलेक्शन बाबति बहस थींदो आहे ऐं बहस थियणु घुरिजे। उन चयो आहे त चीफ सिलेक्टर खे समूरनि रांदीगरनि बाबति ॿुधाए चुको आहियां त खेनि छो ड्रॉप कयो वियो आहे ऐं कंहिंखे छो शामिल कयो वियो आहे। इन ॻाल्हि ते तबसरो करणु ज़रूरी न आहे। मैदान में 11 रांदीगरनि खे खेॾाइणो आहे, रुॻो उन ते फोकस आहे। औरत जे इल्ज़ामनि बाबति ॻाल्हाईंदे बाबर आज़म जो चवणु हो त संदसि मामलो वकील ॾिसी रहियो आहे, जल्द फ़ैसिलो थी वेंदो। मामलो अदालत में आहे। ऐं नाज़रीन ॿिए पासे वाक़े ॿुधाईंदा हलूं त ॾखण अफ्रीका ऐं ज़िम्बाब्वे जे दौरे जी तयारियुनि लाइ पाकिस्तानी स्क्वाड प्रैक्टिस जी शुरूआत करे छॾी आहे। क़ौमी टीम जे रांदीगर सरफराज़ अहमद जुमे जी नमाज़ खां पोइ फिज़िकल फिटनेस जे मुख़्तलिफ़ मश्कुनि सां ट्रेनिंग शुरू कई। रांदीगरनि खे रांदि जो माहौल फ़राहम करण लाइ टीम इंतज़ामिया कैंप में 2 प्रैक्टिस मैचिस प्लान कया। क़ौमी स्क्वाड 26 मार्च ते ख़ासि जहाज़ ज़रिए जोहान्सबर्ग रवानो थींदो। ज़िम्बाब्वे ख़िलाफ़ टेस्ट मैचिस लाइ रांदीगरनि जी टीम 12 अप्रैल ते रवानी थींदी।